नाज़रीन ख़बर शामिल कयूं पिया सकरन खां कासिम ख़ासखेली जी रिपोर्ट मूजिब सिंध में तरक्की जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं फबाइण समेत सकरन जी देह अरिड़हं जे आबादगारनि खां रेवेन्यू खाते जी मिली भगत सां ज़रई पैदावार ॾींदड़ ज़मीनूं ज़बरदस्ती ख़रीद करण ऐं सदियुनि खां आबाद ॻोठ ख़ाली करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध हारी कमेटी ऐं अवामी वर्कर्स पार्टी जी मेज़बानी में दरगाह शहीद जियो जुंग जे अङण ते हिकु कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें मुतासिर पोरियत आबादगारनि समेत सिविल सोसाइटी ऐं सुजाण धुरियुनि वॾे अंग में शिरकत कंदे मुतालबो कयो त सिंध में ज़बरदस्ती ज़मीनूं ऐं ॻोठ ख़ाली करण वारो फ़ैसिलो क़बूल न कयो वेंदो। उन मौक़े ते आबादगार अॻवान राजा इरशाद कीरियो, वरियाम चौहान, वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट जे मरकज़ी अॻवान मारवी लतीफ़ी, सिंध हारी कमेटी जे अॻवान फैज़ मोहम्मद कीरियो, बख्शल थलो, ज़िया भट्टी, मोहम्मद खान शर, यूनिस राहू ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त देह अरिड़हं जे आबादगारनि खे रेवेन्यू पारां मुसलसल हिरासां करे तंग करण वारे अमल जारी आहे, जॾहिं त हू पंहिंजे अबनि ॾाॾनि जूं ज़मीनूं सालनि खां आबाद करे पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे रहिया आहिनि। पर रेवेन्यू खाते जे अमलदारनि पारां तिन खे तंग करे भोगड़नि मुठे एवज़ ज़मीनूं वठण लाइ ज़मीन आबाद कंदड़ हारियुनि खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ कूड़नि केस में शामिल करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। आबादगारनि पारां अदालत में केस पिणु हलंदड़ आहे, पर रेवेन्यू खाते जा करप्ट कामोरा कोर्ट में केस हूंदे बि ॾाढाई करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त असां पंहिंजा हक़ हासिल करण लाइ कॾहिं बि पोइते न हटंदासीं। कॉन्फ्रेंस में वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई।